एक महीनो अॻु अगवा थी वियल नारी जे अमड़ ऐं ॿियनि वारसनि पारां एहतजाज कंदे नारी खे बाज़ाब कराइण जो मुतालबो कयो वियो। गढ़ी यासीन शहर जे मदनपुर मोहल्ला जे रहवासन नारी लारेब जे अगवा खे 1 महीनो गुज़री वियो। संदसि अमड़ मुस्मात नाहिद ख़ातून पंहिंजे न्याणी खे यादि करे लुड़क लाड़े वठी। मुस्मात नाहिद संदसि पीउ मंज़ूर, भाउ अली, आबिद, ज़ाहिद, राजा ऐं ॿियनि प्रेस क्लब में धाईंदे चयो त 1 महीनो अॻु जवाबदार अफ़ज़ल जमाली, बाबर दल, अज़हर जमाली ऐं ॿिया उन्हनि जे घर घिड़ी उनजी न्याणी लारेब जमाली खे अगवा करे विया आहिनि। उन्हनि गढ़ी यासीन थाणे ते अगवा जो केस बि दाख़िल करायो, पर हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं उहे खेनि केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। महीनो थी वियो आहे, असांजी नंढड़ी खे अगवा करे खणी विया आहिनि। असांखे इंसाफ़ खपे। पूरो महीनो थियो आहे, असांखे इंसाफ़ न मिलियो। कामरान जमाली, अज़हर जमाली, अफ़ज़ल जमाली, बाबर दल पिस्टलनि जे ज़ोर ते जेको अगवा करे खणी विया। तक़रीबन महीनो थी वियो आहे। और नाजी सिंध डीआईजी लाड़काणी SSP शिकारपुर खां घुर कई त अगवा में मुलज़िम जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे न्याणी बाज़ाब कराए ॾिनी वञे ऐं उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में हू डीआईजी लाड़काणी ऑफिस आॾो बुख हड़ताल शुरू कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk